असुर समूह सतावहि मोहि। असुर समूह सतावहि मोहि। मैं जाचन नृप तोहि। मैं जाचन नृप तोहि। अनुज समेत देहो रघुनाथा। अनुज समेत देहो रघुनाथा। निश्चर बध मैं होब सनाथा। निश्चर बध मैं होब सनाथा। असुर समूह सतावहि मोहि। मैं जाचन नृप तोहि। मैं जाचन नृप तोहि। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, असुर समूह सतावहि मोहि। मैं जाचन आयऊं नृप तोहि। विश्वामित्र जी या वाणी दशरथ जी अॻियां विनय पूर्वक हली रही आहे। इन्हनि पंक्तियुनि सां अॼु जी राम कथा शुरू था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस जो क्रम खणी करे पाण सिंधीअ में पंहिंजी ॿोलीअ में सत्संग करे रहिया आहियूं, श्रवण करे रहिया आहियूं। उन राम कथा में प्रसंग हली रहियो आहे कि विश्वामित्र राजा दशरथ वटि आयो आहे सहायता घुरण जे लाइ। उते ही पंक्तियूं आयूं आहिनि, असुर समूह सतावहि मोहि। विश्वामित्र राजा दशरथ खे चएसि थो कि जेके असुर आहिनि, राक्षस आहिनि, दुष्ट आहिनि, इहे मूंखे सताईंदा आहिनि, ॾाढो परेशान कंदा आहिनि, ॾाढो सताईंदा आहिनि। सो मां तव्हां वटि याचना खणी करे आयो आहियां। निरप माना राजा, निरप तोहि।
मां तव्हां वटि आस उम्मीद सां आयो आहियां। तव्हां राम ऐं लक्ष्मण खे मूंसां गॾु मूंखे ॾियो, मूंसां गॾु मोकिलियो, उन्हनि खे मोकल ॾियो त मां उन्हनि असुरनि जो वध करायां ऐं सनाथ थी वञा। हींअर अनाथ आहियां। अनाथ जी परिभाषा इहा ई नज़र थी अचे कि आश्रम भी आहे ऋषिअ खे, मंत्र भी आहिनि, धर्म भी आहे, सभु कुझु आहे, इज्जत भी आहे, प्रतिष्ठा भी आहे, पर तॾहिं बि अनाथ तो महसूस करे, छो त असुर निशाचर अची करे यज्ञ उनजो तहस नहस कंदा आहिनि ऐं जेको दिल जी इच्छा आहे उहा पूरी न करे सघंदो आहे। त अनाथ उहो आहे जंहिंखे लॻे कि मुंहिंजी रक्षा करण वारो कोई कान्हे, अहिड़ो कोई कान्हे जंहिंजे अॻियां मां दुखड़ो ॿुधायां, जंहिंजे अॻियां मां रुआं, जंहिंजे कंधे ते सिर रखी करे मां रोज़ पंहिंजो दुखड़ो ॿुधायां, उहो आहे अनाथ। ऐं सनाथ केरा? जंहिंखे महसूस थिए कि मूंसां गॾु कोई आहे, मां अनाथ कोन आहियां, मूंसां गॾु परम बलशाली कोई आहे। त विश्वामित्र दशरथ खे चएसि थो मां अनाथ आहियां, अगरि रघुनाथ अची वेंदो त मां सनाथ थी वेंदमि। राजा दशरथ सोचे मूंखे त हिन ॻाल्हाइण ॾिनई कोन। एतिरो अगरि चए हा विश्वामित्र कि असुर मूंखे सताइनि था, यज्ञ मुंहिंजो नाश था कनि, उन लाइ मां तव्हां वटि आयो आहियां, त राजा छा चएसि हा मां तो हलां ऐं या सेना मुंहिंजी खणी वञो। पर उन खां पहिरियों ई विश्वामित्र चई छॾियईं न, मूंखे राम ऐं लक्ष्मण खपनि। सेना खे वठी वेंदुमि त उहे असुर सेना खे बि मारे छॾींदा, अहिड़ा ख़तरनाक आहिनि, मायावी आहिनि, शक्तियूं आहिनि उन्हनि वटि। पोइ न सेना जो पाप मुंहिंजे मथां लॻंदो ऐं तव्हां उन्हनि खे नथा मारे सघो। राम ऐं लक्ष्मण उन्हनि खे मारे था सघनि। त अनुज समेत देहो रघुनाथा, निश्चर बध में हो बि सनाथा। राजा सोच में पइजी वियो, ही छा घुरी वरितई? त विश्वामित्र चएसि थो देहो भूप मन हर्षित, तजो मोह अज्ञान, धर्म सुजस प्रभु तुमको, इन कहे अति कल्याण। कि तू मोह छॾे ॾे, मोह जो त्याग कर, अज्ञान जो त्याग कर, प्रसन्न मन सां पंहिंजा ॿई बचड़ा मूंखे ॾेई छॾ, तोखे यश प्राप्त थींदो, तोखे सुयश प्राप्त थींदो, सुजस। राजा दशरथ जे हथां श्रवण कुमार जी मृत्यु थी वई हुई, तेको कलंक लॻल हो दशरथ ते। उहो कलंक मिटंदई तुंहिंजो, तूं पंहिंजा 2 ॿार मूंखे ॾे, तुंहिंजो जस थी वेंदई। ही उहो कमु करे ईंदा जो तुंहिंजो नालो थींदो। तूं सोच न, तुंहिंजो कल्याण थींदो। पर राजा खे हिमत ई न थिए। बुढ़ापे में त मूंखे पुट मिलिया आहिनि ऐं अञा किशोर अवस्था में ई आहिनि, राक्षसनि जो मुक़ाबिलो कीअं कंदा? मां हिकु पल बि दूर कोन कंदो आहियां पंहिंजे ॿारनि खे। त थोड़ो गुस्से में, आख़िर आहे राजा, थोड़ो गुस्से में चई तो ॾे, चएसि तो तव्हां सोचे सम्झी न घुरियो अथव, काई बि शइ घुरबी आहे त थोड़ो सोचे करे ॻाल्हाइबो आहे। सुन राजा अति अप्रिय बानी। अप्रिय बानी छा थींदी आहे? उनजे मन खे जेका अणवणंदड़ ॻाल्हि थी कि मूंखे ॿई ॾे, पोइ सच हुजे भली। अप्रिय वाणी ज़रूरी न आहे कि कूड़ी थींदी आहे, सच बि थी सघे थी। जलेबियुनि खे छो मिर्च लॻी वेंदा आहिनि? अप्रिय छो लॻंदी आहे? जेका वाणी तव्हांखे सुठी लॻंदी आहे, सत्य लॻंदी आहे,
त जलेबियुनि खे अप्रिय छो लॻी वेंदी आहे, इहा उन्हनि जी प्रॉब्लम आहे। राजा खे अप्रिय लॻी इहा वाणी। सुन राजा अति अप्रिय बानी, हृदय कंप मुख दुत कोमलानी। हृदय ॾकण लॻो ऐं चेहरे जो रंग फिको पइजी वियो ऐं चएसि तो चौथे पन पायऊं सुत चारी। चौथे पन में 4 पुट पाता आहिनि मां। विप्र बचन नहीं कहे ऊ बिचारी। त वीचार करे कोन ॻाल्हायो अथव। मांगो भूमि धेनु धन कोसा, सर्वस देऊं आज सह रोसा। तव्हां जेको घुरो, धन घुरो, भूमि घुरो, गांइ घुरो, धन खजानो घुरी वठो, मां सभु कुझु पंहिंजो सर्वस्व ॾेई छॾींदमि। प्राणनि खां प्यारो त कुझु कान्हे न, चओ त मां पंहिंजा प्राण बि ॾेई छॾींदमि। विश्वामित्र सोचे पियो तो हिकु सुठी शिक्षा। विश्वामित्र सोचे तो मुंहिंजे नाले पियो अचे महामुनि, ज्ञानी, विज्ञानी, एॾी मुंहिंजी तारीफ़ थी व्यास गद्दीअ ते। अॼु व्यास गद्दीअ वारनि जे संगत जे साम्हूं मुंहिंजी इज़त घटि पई थी थिए। राजा अहिड़ो ॻाल्हाए पियो तो, कारण छा आहे? अॼु मां याचक थी करे आयो आहियां। जेको बि कंहिंखां कुझु घुरण लाइ वेंदो, उन जो हू घटि थी वेंदो, रुतबो घटि थी वेंदो। चाहे तेजस्वी संत हुजे, चाहे ब्राह्मण हुजे, केॾां कुझु घुरण वेंदो कंहिं सेठ वटि, राजा वटि याचना कंदो, उन जो हू घटि थी वेंदी, इज़त घटि थी वेंदी। मूंखे त इहा शिक्षा थी मिले इन मां। राजा चएसि तो धन घुरो, ॿिए शयूं घुरो, पर ही जेको अखर चईंसि न, तव्हां थोरो सोचे त ॻाल्हायो छा था? त इन सां अपमान थियो विश्वामित्र जो, पर कंट्रोल करे वेठो आहे विश्वामित्र। राजा चएसि तो मूंखे मुंहिंजा राम लक्ष्मण ॾाढा प्यारा आहिनि, उहे मूंखां न घुरो। राघव को मैं न दूंगा, राघव को मैं न दूंगा, मुनिराज मरते मरते, मुनिराज मरते मरते, राघव को मैं न दूंगा, मुनिराज मरते मरते, मुनिराज मरते मरते हो, मेरे प्राण ना रहेंगे, मेरे प्राण ना रहेंगे, यह दान करते करते, यह दान करते करते हो। जल के बिना कदाचित मछली शरीर धारे, मछली पर मैं न जी सकूंगा इनको बिना निहारे। कौशिक से हर रहे हैं, कौशिक से हर रहे हैं, मेरे अंग डरते डरते, मेरे अंग डरते डरते हो, राघव को मैं न दूंगा, राघव को मैं न दूंगा, मुनिराज मरते मरते, मुनिनाथ मरते मरते।
सुत चार, पित मात पुरजनों को रामचंद्र ने जिलाया, रघुचंद्र ने जिलाया। लोचन चकोर तन में, लोचन चकोर तन में, छवि पान करते करते, छवि पान करते करते हो राम मैं दूंगा राघव को, मुनिराज मरते मरते, प्रसन्न मुनिवर लयराज कोश सारा, लयराज कोश सारा। रानी सुतों के संग संग मैं वन में करूं गुजारा, मैं मन ले गोद राम शिशु को, ले गोद राम जी को, सुख मोद भरते भरते, सुख मोद भरते भरते हो राघव को मैं न दूंगा, राघव को मुनिराज मरते मरते, मुनिराज मरते मरते। राजा चए थो मां न ॾेई सघंदमि, मांगो भूमि धन धन को धेनु धन कोसा, सब सुत प्रिय मोहे प्राण की नाई, राम देत नहीं बनई गोसाई। दशरथ चए थो चारई पुट मूंखे प्यारा आहिनि, पर राम त विशेष प्रिय आहे। ऐं जेके निशाचर तव्हां चओ था असुर, उहे त ॾाढा ख़तरनाक आहिनि। कह निशाचर अति घोर कठोरा, कह सुंदर सुत परम किशोरा। किथे उहे निशाचर घोर कठोर सख्त, ऐं किथे मुंहिंजा सुंदर प्यारा परम किशोर बालक बालक। कोई मैचिंग ई कान्हे। हाणे वाल्मीकि रामायण में त ईंदो आहे कि विश्वामित्र क्रोध में भरिजी वियो ऐं वञण लॻो गुस्से में, पर तुलसीदास जे रामचरितमानस में विश्वामित्र क्रोध कोन कयो, पर वशिष्ठ विच में ॻाल्हायो। निरप सुन निरप गिरा प्रेम रस सानी। हिन विश्वामित्र सोचो मन में कि इहो भी राजा जो प्रेम आहे राम जे प्रति, भगवान जे प्रति, तन करे गुस्सो कोन कयईं। पर वशिष्ठ मुनि वो राजा के समझाएस तो। तब वशिष्ठ बहु विधि समझावा, अनेक प्रकार सां समझायई कि हे राजन ता चिंता न कयो। विश्वामित्र मुनि एतिरो शक्ति रखंदो आहे जो चाहे त पाण ई असुरनि खे मारे सघे थो, पर ही आयो आहे कंहिं ॿिए उद्देश्य सां। तव्हांजे पुटनि खे यश मिलंदो ऐं विश्वामित्र मुनिअ जी छाया में रहंदा न तव्हांजा बालक, त उन्हनि जो वार विंगो बि कोन थींदो। वशिष्ठ मुनि इहा ॻाल्हि दशरथ खे चएसि थो। तब वशिष्ठ बहु विधि समझावा,
निरप संदेह नास कह पावा। माण्हू अगर कोई जिद ते हुजे तो उनखे समझाए सघे थो कोई संत। जे देवर्षि नारद मैना खे समझायो पार्वतीअ जी शादीअ में ऐं समझी वई। हिते वशिष्ठ मुनिअ दशरथ खे समझायो, दशरथ समझी वियो ऐं पुटनि खे सॾु कयईं। राम ऐं लक्ष्मण खे भाकुर पाए करे ऐं उन्हनि खे शिक्षा ॾिनई कि ही ऋषि विश्वामित्र आहे, आदरणीय आहिनि, पूजनीय आहिनि, तव्हां ॿई इन्हनि सां गॾु वञो ऐं विश्वामित्र जी यज्ञ जी रक्षा कयो। हो त ख़ुशि थी विया। दशरथ खे लॻे पियो मतां हे ई खणी मना कनि त बि ॻाल्हि रहिजी अचे। अति आदर दो तनय बोलाए, हृदय लाए बहु भांति सिखाए। पोइ वरी विश्वामित्र खे दशरथ चए थो, ही मुंहिंजा प्राण प्यारा आहिनि, मेरे प्राण नाथ सुत दो, तुम मुनि पिता आन नहीं को। अॼु खां वठी तव्हां हिन जा पिता आहियो, हिननि बालकनि जा तव्हां पिता। हाणे पंहिंजो पिता पितृत्व पी पनो राजा दशरथ हुन में आरोपित करे छॾियो कि मां समझो राम लक्ष्मण मूंसां गॾु ई आहिनि, ईअं हुन भावना करे छॾी। पोइ सौंपे भूप ऋषि सुत बहु बुद्धि देहि आसीस। राम ऐं लक्ष्मण माताउनि वटि विया आशीर्वाद वठण, उन्हनि सां मिलण। जननी भवन गए प्रभु चले नाय पद सीस। माताउनि जे महल में विया, चरणनि खे सिर झुकायो ऐं हलिया उन ऋषिअ सां गॾु। पुरुष सिंह दो वीर हर्ष चले मुनि भय हरन। कृपा सिंधु मत धीर अखिल विश्व कारण करन। अरुण नयन और बाहु विशाला, नील जलज तन श्याम तमाला। राम सिया राम जय जय राम। कटिपट पीत कसे बर भाथा, रुचिर चाप सायक दोहु हाथा। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। जेॾीमहिल राम ऐं लक्ष्मण हलिया विश्वामित्र सां, तो ते राम ऐं लक्ष्मण जो वीर रस तो नजर अचे। वो सॼो वर्णन थो अचे। पुरुष सिंह जो अर्थ छा आहे? शींहं जे समान। शींहं जे समान कोई पुरुष हुजे उनखे पुरुष सिंह चइबो आहे। माना शींहं में जेके ख़ासियतूं हूंदियूं आहिनि उहे राम में हुयूं, ॿिन्हिनि भाउरनि में हुयूं। पहिरियों शींहं कंहिंखां ॾकंदो कान्हे। हे ॿई भाउर हर्ष प्रसन्न थी करे हलिया, कोई भय न हिननि खे, डपु न कि अलाए कहिड़ा राक्षस मिलंदा, केरु हूंदा, कोई भय न, कोई शंका न। शींहं निशंक हूंदो आहे, हुनखे डाउट कोन हूंदो आहे। ॿियो शींहं सावधान भी हूंदो आहे। शींहं जिम्मेदारी भी खणंदो आहे। वो जंगल जो राजा आहे आख़िर। शींहं जेको आहे
निश्छल भी हूंदो आहे, छल कोन कंदो आहे। लोमड़ी थी, गिदड़, सियाड़ ये छल कंदा आहिनि। शींह निश्छल, ये सभु गुण राम में। पुरुष सिंह राम ऐं लक्ष्मण में। ही कोई लिकी छिपी या माया जो प्रयोग करे राक्षसनि खे कोन मारींदा, साम्हूं अची करे, साम्हूं बीह करे मारींदा। तंहिं करे निश्छल, निर्भय, उत्साह सां भरियल उत्साह कि हलो हलो राक्षसनि खे मारींदासीं। ऐं बुद्धिमान, शींह बुद्धिमान भी थींदो आहे। अरुण नयन, ॻाढ़ियूं अखियूं, और बाहू विशाला, बाहूं वॾियूं। नील जलज तन श्याम तमाला, नील जलज कमल जे, नील कमल वांगर उन जो श्याम शरीर हो राम जो। ऐं तमाल जो हिकु वृक्ष वण थींदो आहे, उहो बि ईअं थींदो आहे श्याम, उन वांगर राम जो शरीर। तुलसीदास ईअं लिखे थो। ऐं कटी पट पीत कसे भर भाथा, पीतांबर पातल राम खे। ऐं रुचिर चाप सायक दूं हाथा, धनुष ऐं बाण राम जे हथनि में। ही धनुष अहिड़ो हो जेको कॾहिं बि कंहिंखां टुटंदो कान, कंहिं दुश्मन जे हथां इहो धनुष न टुटंदो। ऐं तरकश अहिड़ो हो जंहिंमां कॾहिं तीर ख़तम कोन थींदा हुआ, राम जे उन तरकश मां। कृपा सिंधु मतु धीर, अखिल विश्व कारण करन, सॼे जगत जा कारण करण आहिनि। मतलब कारण, जीअं मिट्टी, जीअं घड़ो आहे मटको, मटके जा ॿ कारण आहिनि। हिकु त मिट्टी, मिट्टी न हुजे त मटको बि न हुजे, ऐं ॿियो कुंभर न हुजे त मटको बि न हुजे। त ये ॿई कारण, कारण करण चइबो आहे हिनखे। त परमात्मा राम सॼे जगत जो कारण आहे, करण आहे। श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधि पाई। तुलसीदास चए थो विश्वामित्र खे ॼण अॼु महानिधि, खजानो मिली वियो। खजानो, महानिधि, अनेक नवनि प्रकारनि जी निधि थींदी आहे, खजानो। त हिते हू तव्हां गणित में ॿुधा हूंदव, शंख पदम नील, इहे वॾियूं संख्याऊं थींदियूं आहिनि। त ॿ निधियूं इहे बि थींदियूं आहिनि, शंख ऐं नील। हिते नील निधि आहे राम ऐं शंख निधि आहे लक्ष्मण। शंख वांगुरु कलर शरीर जो लक्ष्मण जो, ऐं नील वांगुरु रंग राम जो। त ॿ निधियूं मिली वयूं विश्वामित्र खे। विश्वामित्र खे लॻे थो अॼु मूंखे सभु कुझु मिली वियो, सभु मूंखे मिली वियो। महानिधि पाई, विश्वामित्र जहिड़ो जंहिं राजपाट त्यागे छॾियो, हेॾा देश जीतिया हुअई, उहे बि छॾे करे सन्यासी थी वियो। जेको अनाथ पियो महसूस करे, अॼु उहो सनाथ थी वियो। सिर्फ़ु छाजे करे कि हाणे राम गॾु आहे। राम गॾु हुअण जे करे ऋषि चए थो मूंखे त सभु कुझु मिली वियो। हिकु भॼन आहे, तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। एक तुम दाता दयालु, एक तुम दाता दयालु, सबके पालनहार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। तुम मेरे जीवन के धन हो।
जप रहे तेरा नाम पंछी, गीत गाती है पवन। जप रहे तेरा नाम पंछी, गीत गाती है पवन। रंग रहे रंगों से जग को, अजब रचनाकार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। एक तुम दाता दयालु, एक तुम दाता दयालु, सबके पालन हार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण जागते सोते कभी भी मैं तुम्हें भूलूं नहीं। जागते सोते कभी भी मैं तुम्हें भूलूं नहीं। जागते सोते कभी भी मैं तुम्हें भूलूं नहीं। भेष दो राजा का मुझको, या गरीबी दान दो। भेष दो राजा का मुझको, या गरीबी दान दो। एक तुम दाता दयालु, सबके पालन हार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। तुम मेरे जीवन के धन हो। जिंदगी की नाव मैंने सौंप दी है आपको। जिंदगी की नाव मैंने सौंप दी है आपको। तुम डुबाओ या बचाओ, मेरे जीवन हार हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। तुम मेरे जीवन के धन हो। तुम मेरे जीवन के धन हो और प्राण आधार हो। त विश्वामित्र महानिधि पाई। ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे विश्वामित्र भगवान खे पाए करे, सच्ची निधि सचो खजानो पाए करे। श्याम गौर सुंदर दो भाई,
विश्वामित्र महानिधि पाई, प्रभु ब्राह्मण्य देव में जाना। विश्वामित्र चए थो भगवान ब्राह्मणनि सां ॾाढो प्रेम कंदो आहे, उन्हनि जी रक्षा कंदो आहे। अॼु इहो साबित थियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए कि मां ब्राह्मण आहियां। विश्वामित्र तो सोचे, ब्रह्म ऋषि, मोहे नित पिता तजेऊ भगवाना, भगवान मुंहिंजे करे पिता खे छॾे ॾिनो, दशरथ जो त्याग करे ऐं मूंसां गॾु हलियो आहे। इहा मुंहिंजे मथां वॾी कृपा कई अथई। हाणे हलंदा अचनि, हिकु झंगल आयो, वॾो झंगल, ॿियो कोई बि न, सुनसान जंगल। उते विश्वामित्र राम खे सावधान तो करेसि, राम हाणे थोरो सावधान थी करे हलजां। हिते रहंदी अथई ताड़का, उहा ॾाढी ख़तरनाक राक्षसी आहे, माई आहे पर ॾाढी खतरनाक। भुगतने 2 सालों को, अहिड़ी वाह ताड़का। इहो ॿुधो अथव? हिकु भाईअ जी ज़ाल एॾी ख़तरनाक हुई, एॾी छिती, एॾी मतिलबु जंहिंजो पालो पियो हुजे उहो ई वर्णन करे सघे थो, अहिड़ी छिती। उन माईअ खे गुंडा अपहरण करे खणी विया ग़लतीअ सां। भाईअ खे ख़बर पई त पाड़े वारनि चयो, अरे भाभीअ खे छॾाईंदे कोन छा? चई भुगतने 2 सालों को, भुगतने दो। मां जीअं चवंदो आहियां कि जलेबियूं ऐं जेके खरपट आहिनि न, खरपट मायूं, इहे सभु पे थियूं वञनि। कोई अमृत वेला, कोई जलेबी, कोई आत्म ज्ञान, कोई कहिड़े ज्ञान में। त मां इहो ई चवंदो आहियां, भुगतने तो उनको, जंहिं वटि वञनि पिया था। इहा ई उन्हनि खे सजा आहे। त उहा ताड़का ॾाढी ख़तरनाक राक्षसी हुई, जहिड़ी तहिड़ी न हुई, भयानक हुनजो शरीर। त राम चईंसि किथे आहे, नज़र त अचे कान थी। विश्वामित्र चई ही जेको झंगल ॾिसी थो न, कंहिं ज़माने में सुठो हिकु नगर हो, ताड़का जे करे इहो बियाबान सुनसान थी वियो आहे। त राम चई पोइ ॻोल्हियूं था ताड़का खे। राम पंहिंजो धनुष खणी करे उनजी प्रत्यंचा थोरी छिकी त ताड़का ताईं आवाज़ वियो ऐं उहा उथी खड़ी थी। अञा हिननि खे नज़र कोन आई, पर ताड़का हाणे हलण जो शुरू कयो त हुनजे हलण जो आवाज़ बि ॿुधण में अचण लॻो, ताड़का जो। विश्वामित्र चएसि तो, सावधान राम, अची रही थी ताड़का, ॾाढी भयानक खतरनाक। उहा जो साम्हूं आई त राम ऐं लक्ष्मण त नंढड़ा पिया लॻनि उन जे अॻियां। उहा ताड़का खिली करे चवण लॻी कि हूअं त मां ॿियनि जो मांस खाईंदी आहियां, अॼु सुंदर कोमल नौजवान मूंखे मिलिया आहिनि। तॾहिं विश्वामित्र चएसि तो, राम देर न कर, ईअं न तूं देर करी ऐं तोखे दया अची वञे ऐं माई सम्झी करे छॾे ॾींसि, ईअं न कर, जल्दी सां हिन जो संहार कर। ओॾी महिल राम धनुष ते तीर चाढ़ियो ऐं जोर सां खींचे करे छॾियईं सिधो ताड़का खे। बोल सियावर रामचंद्र भगवान की। चले जात मुनि दीन दिखाई, सुन ताड़का क्रोध कर धाई। राम एक ही बाण प्राण हर लीना, एक ही बाण प्राण हर लीना। दीन जानते ही निज पद दीना, दीन जानते ही निज पद दीना।
एक ही बाण, हिक ही तीर सां राम उन ताड़का जो वध करे छॾियो। उहा किरी पई, पर उनखे निज पद ॾिनो भगवान। निज पंहिंजो पर्सनल पद जेको आहे उहो उनखे मिलियो, उहा वैकुंठ में हली वई। बाक़ी इन ॾाढो सतायो हो, ऋषि मुनिन खे खाई वेंदी हुई ऐं कंहिंखे बि न छॾींदी हुई। कोई चवण वारो चई सघे थो कि राम माईअ खे छो मारियो, स्त्रीअ खे? त कृष्ण बि पहिरियों पूतना खे मारियो, हनुमान लंकनीअ खे मारियो। जिते अधर्म हूंदो आहे न, पोइ इहो न सोचिजो कि माई बची वेंदी, पुरुष खे सजा मिलंदी। उहो अञा हले पियो थो पंहिंजे देश में। स्त्री आहे, भाई माई आहे, लेडीज़ आहे। हाणे उहो ज़मानो मां ॿुधाए थो छॾियांव, ज़मानो चेंज थिएव थो। हाणे मायुनि खे बि बराबरी मञियो वेंदो, अहिड़ी स्थिति ठहे पई थी। मूंखे कंहिं ॿुधायो चई वञा पियो चङो भलो ॿारनि खे वठी गाॾीअ ते, त हिकिड़ी लेडीज़ खणी टक्कर हयईं। मां चयो अरे यार, हाणे लेडीज़ सां ई टक्कर त कुझु चई बि नथा सघूं, चई नथा सघूं। मां त अहिड़ियूं गारियूं ॾिनियूंमांसि। ऐं चई ॿिए बची विया, मारण लॻसि। चयोमांसि लेडीज़ खे? चई हा। त चयोमांसि हाणे माई ते दया न कंदा आहिनि छा? चई न, उहो ज़मानो वियो। त तव्हांखे मां हिन व्यास गद्दीअ तां सलाह थो ॾियांव, मतां सम्झो कि हाणे माई आहियूं त कंहिंखे बि ठोके हली अचूं। सावधान रहिजो, गाॾी वाॾी हलाईंदा आहियो त। स्त्री अगरि अधर्म खे वधाए थी, पोइ चाहे जलेबी बाई छो न हुजे, उहा कुटजंदी। चाहे शूरपनखा जे रूप में अचे। शूरपनखा केरु हुई? हाणे हुई राक्षसी, पर बढ़िया मेकअप करे अदाऊं करे आई। त जलेबियूं यही त आहिनि, अदाऊं ॾेखारींदियूं आहिनि न, मेकअप करे, मैसी में वैसी, पर्स साड़ी हे हो। त जेको अधर्म खे वधाईंदो, राम कथा उनजो नाश कंदी। त इन करे माई थियण जो फ़ाइदो न खणिजो, धर्म जो साथ ॾिजो। पंहिंजा बि धर्म निभायो, स्त्री धर्म ऐं सनातन धर्म खे बि वधायो। संतान पैदा त माई कंदी आहे न, त उहा धर्मात्मा संतान ॾे हिन देश खे, हिन राष्ट्र खे। त ताड़का जो वध थियणु ज़रूरी हो, तॾहिं राम ताड़का खे मारियो। पर ताड़का खे मारण खां पोइ ऋषि ॾाढो प्रसन्न थियो। ऋषि ॾाढो प्रसन्न थियो, एॾो प्रसन्न थियो जो अॻिते हली करे विहारे करे ऋषि विश्वामित्र राम खे चएसि थो, मां तव्हांखे कुझु विद्या थो ॾियणु चाहियां, मंत्र थो ॾियणु चाहियां। इन विद्या सां तव्हांखे न को बुख लॻंदी, न उञ लॻंदी, न निंड सताईंदी, न मानसिक टेंशन, न शरीर परिश्रम, शरीर जी का थकावट लॻंदी। अहिड़ियूं मंत्र विद्याऊं हुयूं। विश्वामित्र चई, छो त तव्हांखे मुंहिंजे यज्ञ जी रक्षा करणी आहे, त अलाए घणा ॾींहं यज्ञ हले, 6 ॾींहं हलंदो वो यज्ञ। त तव्हांखे थी सघे तो जागणो पए, बिना रोटी खाए सेवा करणी पए, त हीअ विद्या हुजणु खपे। तब ऋषि निज नाथ जीअं चीनी, विद्या निधि कहूं विद्या दीनी। तुलसीदास चए थो उनखे विद्या ॾिनई जेको विद्या जो सागर आहे, पर इन लाइ ॾिनई छो त नर रूप में आहे। राम नर लीला करे रहियो आहे। जाते लाग न क्षुदा पिपासा, अतुलित बल तन तेज प्रकाशा। तंहिंखां पोइ आयुध सर्व समर्प के, प्रभु निज आश्रम आन, कंद मूल फल भोजन दीन भगत हित जान। पंहिंजे आश्रम में वठी आयो विश्वामित्र उन, ऐं अस्त्र शस्त्र बि ॾिनई, दिव्यास्त्र ॾिनई विश्वामित्र, जेके पाण हासिल कया हुई भगवान शिव खां विश्वामित्र, उहे सभु राम खे अर्पित कयईं। मंत्रनि जे द्वारा उहे अस्त्र प्रगट थी वञनि। विश्वामित्र सभु राम खे ॾिना, इहो सोचे करे कि हाणे राम जे मथां जिम्मेदारी आहे,
असुरनि खे मारण जी, त ही अस्त्र शस्त्र इन खे कमु ईंदा। अनेक दिव्यास्त्र ॾिनई, पोइ आश्रम में वठी आणे करे उन्हनि खे विहारियईं। उन्हनि खे फल फूल, जेको बनवास जो भोजन थींदो आहे, ॼण प्रैक्टिस पियो थो कराए उन्हनि खे बनवास जी, कि तव्हांखे बनवास जी प्रैक्टिस हुजणु खपे, जंगल में रहण जी। चाहे हाँ त ऋषि विश्वामित्र अनेक प्रकार जा भोजन खाराए सघे पियो पंहिंजी रिद्धियुनि सिद्धियुनि सां, पर तुलसीदास लिखे थो भगति हित जानी। विश्वामित्र खे इहा ख़बर आहे कि भगवान खे केवल भाव प्यारो आहे, भाव भोजन अमृत कर पाया, त वधीक शयूं न ॾेई उहो ई फल फूल अॻियां रखियईं जेको पाण खाईंदा हुआ। हाणे विद्या ॾेई चुको आहे जंहिंसां बुख न लॻे, त न बि ॾे त बि हले हा, पर इहो बि भाव कि भगवान खे कुझु अर्पित करणु खपे। पोइ शाम थी, विश्वामित्र चई तव्हां आराम कयो, सुभाणे खां असां यज्ञ शुरू कंदासीं। हमेशा यज्ञ में विघ्न विझंदा आहिनि, असांजो यज्ञ कोन थियो आहे चङे टाइम खां, ही यज्ञ हलंदो, तव्हां असांजी रक्षा कजो। राम चई साईं तव्हां चिंता न कयो, निर्भय थी करे तव्हां यज्ञ कजो। ॿियो ॾींहुं थियो, सुबुह थी, प्रातः कहा मुनि सुन रघुराई, निर्भय यज्ञ करो तुम जाई। राम चई वरी खां थियण ॾियो यज्ञ, हवन पूजाऊं जेके बंदि थी चुका आहिनि असुरनि जे करे, वरी खां उहे वेद मंत्र उच्चारण कयो जंहिंसां वातावरण पवित्र थिए, आसुरी शक्ति नाश थिए। अहिड़ी वेद ध्वनि वरी खां शुरू कयो। असां ॿई भावर हिते बीठा आहियूं यज्ञ जी रक्षा करण जे लाइ। यज्ञ शुरू थियो। बिन फरमान राम ते ही मारा, सत जो जन गा सागर पारा। राम पावक सर सुबाहु पुल मारा, पावक सर सुबाहु पुल मारा। अनुजन साचर कटक संघारा, अनुजन साचर कटक संघारा। मार असुर ध्वज निर्भयकारी, अस्तुत करहि देव मुनि झारी। अस्तुति करहि देव मुनि झारी। राक्षसन खे ॿिन्हिनि खे हिक खे होॾां पहुचाए, ॿिए खे मारे ऐं ॿी सेना खे लक्ष्मण मारियो ऐं बाक़ी वठी भॻा। ही ऋषि ॾाढो प्रसन्नता सां भाव सां यज्ञ करण लॻा ऐं उन्हनि जो यज्ञ संपन्न थियो। बोल यज्ञ नारायण भगवान की जय। देवताउनि खे ॾाढी ख़ुशी थी, देवताऊं प्रसन्न थी विया, पर चुप रहिया। मार असुर ध्वज निर्भयकारी, भगवान ब्राह्मणनि खे निर्भय करे छॾियो। अस्तुति करें देव मुनि झारी, देवता उस्तति करण लगा, मुनि भी उस्तति करण लगा। ऐं अहिड़े तरीक़े सां भगवान राम उते हाणे आश्रम में रहण लॻो। उतां जो वातावरण भी ॾिसे पियो ऐं ऋषि मुनिनि खे सुख पियो ॾे। इते असां कथा रखूं था, वरी पोइ अॻिते श्रवण कंदासीं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।